नाज़रीन करमपुर मां सां इंतहाई अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां नापरकोट थाणे जी हद इंडस हाईवे लुंडी शाख वटां नामालूम हथियार बंद मज़दा ड्राइवर मोहम्मद याकूब बंगलानी खे अगवा करे कच्चे तरफ़ फरार थी विया आहिनि। जी नाज़रीन करमपुर मां सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां नापरकोट थाणे जी हद इंडस हाईवे लुंडी शाख भरिसां नामालूम हथियार बंद ठुल ॻोठ हाजी मिठल बंगलानी रहवासी मज़दा ड्राइवर मोहम्मद याकूब बंगलानी खे अगवा करे कच्चे तरफ़ खणी विया आहिनि, जॾहिं त वारसनि पारां हाजी मोहम्मद मिठल, गंवर खान बंगलानी, मास्टर जान मोहम्मद बंगलानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में लुंडीअ भरिसां इंडस हाईवे ब्लॉक करे धरणो हयो वियो आहे। धरणे सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां मुल्क जे चइनी सूबनि मां ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक बीहजी वई आहे। जी नाज़रीन करमपुर मां सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां नापरकोट थाणे जी हद इंडस हाईवे लुंडी शाख वटि नामालूम हथियार बंद मज़दा ड्राइवर मोहम्मद याकूब बंगलानी खे अगवा करे हथियारनि जे ज़ोर ते कच्चे तरफ़ खणी विया आहिनि। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर। क्या कुछ नहीं